बहार नकरच डीसी मीरपुर ख़ास सोनो ख़ान चांडियो जो ताल के सिंदड़ी जो ओस्तो दोरू सेहत मरकज़न ते छापाई फला ॾियो बरसां ॻोठ हाजी अब्दुल सलाम हाले पोटो में कूली बिरादरी जे 12 घरनि खे लॻल बाहि मुतासिरनि वटि पहुची खाधे पीते जो सामान ऐं तंबू विराया। बाहि मुतासिरनि जो डीसी अॻियां तालका इंतज़ामिया ऐं फायर ब्रिगेड अमले ख़िलाफ़ सख़्त एहतजाज ऐं सेहत मरकज़नि ते डॉक्टरनि जी गैर हाज़िरी ऐं मरीज़नि पारां दवाउनि जी खोड़ ख़िलाफ़ डाउन डीसी पारां सेहत मरकज़नि जे डॉक्टरनि ते कावड़ जो इज़हार। DSO मीरपुर ख़ास ऐं फोकल पर्सन खे छंड तफ़सील मूजिब गुज़िरियल ॾींहुं फला ॾियो बरसां ॻोठ हाजी अब्दुल सलाम हाले पोटो में कूली बिरादरी जे 12 घरनि खे लॻल बाहि ऐं इंतज़ामिया जी गिफ़लत सबबि फायर ब्रिगेड जूं गाॾियूं न मिलण सबबि समूरा 12 घर बाहि में सड़ी वञण सबबि नोटिस वठी हिंगोर नो फला ॾियो गिरोड शरीफ समेत भरपासे जे नंढनि वॾनि ॻोठनि में धीअनि में ॻोठ मंगला चाड़ी ॻोठ इलम पहोड़ ॻोठ हाजी सूमर नकरच ॻोठ बिशाम बिरोई ऐं नई मुख़्तलिफ़ ॻोठनि जे धीअनि में उड़ीअ जी वबा खां पोइ वरी मौसूम ॿारनि में पकड़ियल गैस्ट्रो डायरिया मलेरिया ऐं पेट्स जी बीमारी सबबि मुख़्तलिफ़ ख़ानगी अस्पतालनि ऐं सरकारी अस्पतालनि में दाख़िल थियल 30 खां 35 जे लॻभॻि मौसूम ॿारनि जी दाख़िल थियण ऐं सिहत मरकज़नि जो इलाज जूं सहूलियतूं न हुजण दवाउनि जी खोड़ खां पोइ डीसी मीरपुर ख़ास सोनो ख़ान चांडियो पारां सख़्त नोटिस वरितो बेसिक हेल्थ सेंटर ऐं जंहिंमें मुहरम कायूं हिंगोर नो मलूक पहोड़ गिरहोड़ शरीफ ऐं रूरल हेल्थ सेंटर फलाडियो ऐं ओस्ता छापाया ऐं सरकारी रिकॉर्ड चेक कयो जिते डॉक्टर ऐं सिहत अमलो ख़ैर हाज़िर हो जंहिं ते डीसी मीरपुर ख़ास पारां सख़्त कावड़ जो इज़हार कंदे DSO मीरपुर ख़ास ऐं फोकल पर्सन खे सख़्त छंड पटे ऐं ॼाणियल बेसिक हेल्थ सेंटरनि में फलाडियो रूरल हेल्थ सेंटर जे अमले ऐं डॉक्टरनि खे फौरी तौर क़िबलो दुरुस्त करण मरीज़नि खे सिहत जूं सहूलियतूं फ़राहम करण जी सख़्ती सां हिदायत कई।